दोस्तों हिन वक्त असां अबड़ाल शहर में मौजूद आहियूं ऐं साईं मौलवी अब्दुल जे आस्थाने आलिया ते मौजूद आहियूं। हिते जेको सो असांजा दोस्त आहिनि ग़ुलाम हैदर जावरी, साईं लतीफ़ जो अलहमदुल्ला हाफ़िज़ आहे, ऐं साईं मोहम्मद यूसुफ चांदियो माशाअल्लाह लतीफ़ सुठो पारखो आहे। साईं अब्दुल सत्तार जो आलिम दीन आहे ऐं साईं अहसान रज़ा करे पैसो आहे। हीअ आजिज़ गुलशन सुमरो आहे। हाणे असीं पंहिंजे दोस्तनि खां जेको सो लतीफ़ जा शहर हुनजो पैगाम ॿुधंदासीं। मोहम्मद यूसुफ चांदियो। हा साईं सुर कल्याण जा बैतन अगी अगाई रंजी सुरियां खे रसियो चखिम चङाई सोरांगे सूरी सां अंधा ऊंधा वेज फल पूॼाया खाईं असां दुखे दिल में तूं प्यारी पेज सूरी जनी सेज मरण तिन मुसाद सूरी सॾ थियो का हलंदी जेजू वञण तिन पियो नालो नी ॾिननि वादा वादा सूरी मथे सेण कहिड़े लेखे सनरा जेला लॻाने ये सूर्याई सेज थी वादा वादा दादा फ़कीर ग़ुलाम हैदर असांखे कुझु ख़ुदा ॾिने मां ॿुधाइण इहो कोई पहिरीं पैसा जो बैत ॿुधाए ख़ुदा ॾिने मां। हा मीठा भरे मारवी पीस पौहा जो चित राज वारे हंझू हारे ही हुते जी हित आयस पावर पार जो खिजन ऐं खपत विंगस वेड़ी चंदरे मस्त सोने का मत सूमरा सुपत करत कोटिया निकरे मीठा धोए न मारवी आयस मन मलीर कढे त कान लहे हितां ही हमीर खावर पियल खीर जे अमानत उत वञे मीठा धोए न मारवी थियस कुरनू वार सतीअ थेई सारिया पावर जा पंभार उमर उन्हनियूं धार मूर न वेहे मारी मींढा धोए न मारवी मेले मारिया धार पायो मेट मलीर रे मुंड न वेहे वार जा हुते जन हार सां कीअं वेंदी कोटनि। जी 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 असीं साईं गुलशन खां हा असीं साईं गुलशन खां कुझु छा साईं जा बैत ॿुधणु चाहींदासीं जेको असांजो साईं महिरबानी हाल प्रिया नाल सुराणकिली जा चंद बैत अवां जे नज़र सनासी कंहिं सूर में वहनूरिया वतन अठई पैर अलख जो को वढ वेरागिन सदाई साहिब भय ता कापड़ी कबन जे रातो जा रमन हलो त तकिया पसो तिन जा। हीअ दावत आमा आहे जीअं सियासी पार्टियूं जेके प्रोग्राम कंदियूं आहिनि त बाबा हलो हलो बठोरे हलो 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 सजावाल हलो 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 लालकाणे हलो त लतीफ़ असांखे इहा दावत ॾे पियो हलो त इहे उन्हनि आज़मूदेगारनि तजुर्बेकारनि सियाणनि साॼा वंदनि जा हली आस्थान ॾिसो उन्हनि खां सिकूं पढ़ायूं। कंहिंजे सनासी सूर जे वतन में वहलूर ॿाहिरि ॿोली ॿी फिरे घटि में घायल घूर चित जिनी जा चूर हलो त तकिया पसू तिन जा। सदाई सफ़र में हे माण्हू केरु जेके सदाई सफ़र में अॼु हुन ॻोठ में विया उते माण्हुनि खे जेको हुननि तइलीम तरबियत कई अॼु ॿिए ॻोठ में विया अॼु ॿिए ॻोठ में विया उते उहो पंहिंजो पैगाम पिया पहुचाइनि भिटाई जो पैगाम पिया पहुचाइनि ऐं उहो जेको वाधारे सुधार जो पैगाम पिया पहुचाइनि त इहे सदाई सफ़र में आहिनि। सदाई सफ़र में रमन मथे राह पूरनि पूरब पंध ने मंझि मवाली मां जे अलॻि में आगाह हलो त तकिया पसो तिन जा। कनकट कापट कापड़ी कनोटिया कन चीर सदा वेन साम्हूं आशिक उतर हीर ससिया ॾेई तन खे साड़ियाऊं शरीर जे फना थिया फ़क़ीर हलो त तकिया पसो तिन जा। कनकट कापट कापड़ी कन जे कटाइनि लाहूती लतीफ़ जे मागन मटाइनि जे ख़ुदी खे खाइनि हलो त तकिया पसो तिन जा। कनकट कापट कापड़ी कनोटिया कन कट दुआ जिन दुखाया हली मथे हट वो खाक जिन जी खट हलो त तकिया पसो तिन जा। कनकट कापट कापड़ी कनोटिया कन ढार हलन जे हिंगलाज दे बाबू छॾे बार जे कीन कबूलन हार हलो त तकिया पसू तिन जा। तकिया पसू तिन जा हली मंझा हाल कोड़े कनोटियुनि जा भेनर भया भाल सामिन जी संभाल मुंहिंजो चित चङो पियो तकिया ताकियाऊं विया रमंदा राम ॾे खिजा ख़बर न लात न आदेश न आऊं कंहिं फुण खयाऊं कॾे विया कापड़ी सामी खामी पिरियल कुशी जा कबाब जहिड़ो ॾिसनि लोग तहिड़ो तिन सवाब ओ तिन अर्ते गाॾो मुंहिंजा अखिन आब कंदो ज़ात जवाब तूं कीअं पुछे तिन खे सामी समर सूर गुंदर गबरिन में
जड़े बधाऊं जान में पैगाम जयपुर आगे सी असूर वजाए वाक़ दोस्तों एक कचा फिका बैत तव्हां खे नज़र हाणे असां पंहिंजे दोस्त साईं असां रंध खे अर्ज़ु कंदासीं तव्हांखे कुझु जेको ॿुधाए के मां ॿुधाए जी साईं हलंदे हो तो पुरांदे सोचन के सोचूं वाह सब खे के सोचूं और सोचूं सामना सोचूं खुदा के नहीं के क्या संदा जो के हो जाती है वाह 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 ऐसा ना